अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था ठटे खां। ठटो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु ठटे जे दौरे दौरान मकली पहुतो, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाण PP ज़िले जे सदरनि पारां संदन इस्तक़बाल कयो वियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे मकलीअ में मोहम्मद अली मलकानी हाउस पहुचायो वियो, जिते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुजावल ज़िले जे सदर मोहम्मद अली मलकानी सां संदन वालदा जी वफ़ात ते उज़ुरख़्वाही करे ॾुख वंडियो। इन खां अॻु घारे पहुतो, जिते PP जी MPA जाम अवेज़ घोराम जोखियो, साबिक़ा MPA ग़ुलाम क़दर पलीजो, अॻूणी सेनेटर सफ़ी पलीजो बिलावल भुट्टो खे अजरकनि जो तोहफ़ो पेश कयो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मकली बाईपास ते इस्तक़बालिया जलसे खे ख़िताब कंदे तोड़े मलकानी हाउस मकली ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ठटे ज़िले जी आवाम जो भरपूर आजियां ते थोराइतो आहियां। ठटे ज़िले समेत सिंध जे पोछड़ में पीअण जे पाणीअ जी फुड़ो बि मुयसरु न आहे। इमरान ख़ान जी नाकारा इक़्तिसादी, समाजी ऐं अवामी पॉलिसी मां अवाम तंग अची चुकी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अरसा सिंध में पाणीअ जे हक़ ते धाड़ा हणी रही आहे। सॼी सिंध जो पाणी रोके, जिते सिंध खे सुकायो पियो वञे, उते सभ खां वधीक बदतरीन सूरतयार लोअर सिंध यानी ठटे, सुजावल ऐं बदीन जी थी रही आहे। अरसा पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे ऐं पाणी विर्छ फार्मूले ते बराबरी जी बुनियाद ते अमल करे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाणीअ जे मामले ते इंसानियत जी बुनियाद खे अॻियां रखी करे सियासत न करणु घुरिजे। न ई मक़ामी सहाफ़ियुनि जी निशानदीअ ते ठटे खे जल्द चेस्ट पेन यूनिट क़ाइमु करणु ऐं IB यूनिवर्सिटी मकली हलंदड़ साल शुरू कराइणु ऐं सिंध यूनिवर्सिटी कैंपस ठटो जी बुनियादी मसइलनि खे हल कराइणु तोड़े ठटो जंपी रोड जी बहालीअ जा हुकुम पिणु जारी कया। घारे वाक़िए बाबति सवाल जे जवाब में CM सिंध खे तहक़ीक़ात जो हुकुम पिणु ॾिनो। इस तरीके से जगह जगह ठट्टा के अवाम ने हमारा इस्तकबाल किया है, हम ये कभी नहीं भूल सकते हैं। आपने जिस जोश और वलवला के साथ हमारा इस्तकबाल किया है, मुझे पता है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी के कारकुन अपने जिदोजहद तेज करने को तैयार है। वजीर आजम साहब ने अपना 3 साल का तबाही का जश्न मनाया था। वजीर आजम साहब कह रहा था कि वो तब्दीली लेकर आए हैं, वो तरक्की लेकर आए हैं, वो मुआशी तरक्की लेकर आए हैं। तो मैं ठट्टा के अवाम से पूछता हूँ, क्या इमरान खान के 3 साल दौर में क्या वजीर आजम साहब ने आपके लिए कुछ किया है? कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़ ठटो।